इस्लामकोट भरिसां ॻोठ सोनल ॿ में ग़रीब पोरियत बादल फ़कीर जी न्याणी ऐं पुट जी टीवी विघे फ़ौत थियण वारी अवामी आवाज़ में लॻल ख़बर जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वठी छॾियो। वॾे वज़ीर नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर थरपाकर मोहम्मद नवाज़ सोहो खां रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर जे नोटिस बैदि डीजी सिहत डॉक्टर इरशाद अहमद मेमण DHO सां राब्तो करे सिहत खाते जी टीम खे मुतासिर ॻोठ मोकिलण जी हिदायत कई। DC जी हिदायतुनि बैदि असिस्टेंट कमिश्नर इस्लामकोट समीउल्लाह संजरानी डॉक्टरनि जी टीम साण करे ॻोठ सोनल ॿ पहुतो जॾहिं त ADHO डॉक्टर चहनोमल जी सरबराही में MS डॉक्टर नचल दास हीरानी, टीबी जो माहिर डॉक्टर अब्दुलसत्तार लंजू ऐं डॉक्टर सिकंदर हाजानी ॻोठ पहुता, जिते फ़ौतनि जे वारसनि सां ताज़ियत करे बीमार मरीज़नि बाबति तफ़सील हासिल कया। टीम सां गॾु ॻोठ पहुतल असिस्टेंट कमिश्नर शमीउल्लाह संजरानी ॿुधायो त टीबी वॻे भाउ ऐं भेण जे फ़ौत थियण बाबति अवामी आवाज़ में लॻल ख़बर जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो। डिप्टी कमिश्नर जी हिदायतुनि ते हू टीम सां गॾु पहुतो आहे। बीमार समूर ख़ानदान जूं टेस्टूं करायूं वेंदियूं। टीबी जे ख़िलाफ़ मुहिम हलाईंदासीं। CM सिंध जेको आहे ऐं डिप्टी कमिश्नर साहब जी हिदायतुनि तहत असां हिते आया आहियूं। ही मंगणहार फैमिली जा 4 जेके आहिनि माण्हू हुया इन्फेक्टेड हुया TB खां, जंहिंमें 2 भेण भाउरनि जी डेथ थी वई कि 2 माण्हू जेके आहिनि उहे एडमिट आहिनि ऐं असां जेके माण्हू गुज़ारे विया उन्हनि जी माली मुआवनत कंदासीं। असां इंश्योर कयूं था त TB जो प्रॉपर इलाज थिए। MS डॉक्टर नचल दास हीरानी ॿुधायो त असां EDHO सां गॾु पहुता आहियूं। मरीज़नि जो मुकमल इलाज करायो वेंदो। जेके 2 मिठी में एडमिटेड आहिनि, असां उन्हनि खे चयो आहे त उहो जेकॾहिं मिठी में जीअं रजिस्टर थी अचनि, असां बाक़ाइदा जेका असां हुनखे इस्लामकोट अस्पताल मां TB जी दवा ॾींदासीं। असां वटि हींअर बि जेका आहे सा 200 खां 250 पेशेंट TB जा RAC इस्लामकोट में मुख़्तलिफ़ पूरे इस्लामकोट तालुके जी पसगरदाई जा सभु रजिस्टर्ड आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।